नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत शाख ऑफिस में अदीबन शायरन साफ़िन ऐं शेरन खिपरो जे नाले वारे सीनियर साफ़ी ज़ाकिर शर जी सालगिरह जो केक कटियो। सालगिरह प्रोग्राम में सिंधी अदबी संगत शाख जे उहदेदारन हाजी खान शाद राजड़ अज समेजो मोहम्मद रमज़ान कसीम समेजो समेत नई टही जे उभरंदड़ फनकार वरदान कुमार महराज समेत कैमरामैनन अजीज आले पोटो मोहम्मद इस्माइल गजू जॾहिं त साफ़ी असद शाह गुलाम करीम शर ऐं पेरूमल जे साफ़ी फिदा यार मोहम्मद शर शिरकत कई। उन मौके ते प्रोग्राम में मौजूद माण्हुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ाकिर शर जो कलमी पोरियो ख़ासि करे मुआशिरे जी पीड़ियल तबिके जी मज़लूम माण्हुनि हारी नारी पोरियतुनि जी मालिकी करे उन्हनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण वारो अमल यकीनन सारा जोगो आहे। अॼु हिन जी सिंधी अदबी संगत शाख ऑफिस में सालगिरह जो प्रोग्राम रखाए इंतहाई घणी ख़ुशी महसूस थी रही है। उन लाइ असांखे घुर्जे त पंहिंजे आइडियल खे जीअरे वेठाऊं पेश करण वारो अमल बेहतरीन अमल आहे। जॾहिं त खिपरो जे सीनियर साफ़ी ज़ाकिर शर उन मौके ते ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त सिंधी अदबी संगत शाख ऑफिस में सालगिरह जो प्रोग्राम रखाइण ते मां प्रोग्राम में शरीक माण्हुनि जो थो रायतो आहियां। जॾहिं त आख़िर में नई टही जे फनकार वरदान कुमार महराज पंहिंजे फन जो पिण मुज़ाहिरो कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।